मोहम्मद अली शाह साहब, साईं सरदार अली शाह साहब ऐं जनाब अली अकबर लिगारी साहब। क़िबला साईं सिंध में उस्तादनि जे भर्ती लाइ PST ऐं GST टेस्ट खां पोइ ही तव्हांजा ई ॾिनल बयान ऐं जारी थियल नोटिफिकेशन आहिनि। एक आखिरी इशू रह गया था। हमारे कुछ हार्ड एरियाज़ हैं, हमारे थर का डेजर्ट है, हमारा सांगड़ में डेजर्ट है, हमारे काछो का इलाका है, वहाँ स्कूल्स हैं, वहाँ भी बच्चों का हक है, लेकिन वहाँ पे अभी तक वो हम नहीं पूरे कर सके स्टूडेंट्स, और वो पास नहीं कर सक रहे। उनके लिए हमने 33% कर दिया। पहले 40 था, अब 33% कर दिया। जनरल नतीजा निकिता आहिनि, उन्हनि खे वरी मैनुअली आणीनि पिया न, त मुंहिंजी ॻाल्हि थी आहे पंहिंजी वाइस चांस बिल्कुलु अची वेंदा। हले जेके डिक्लेयर थियल आहिनि उनजा नतीजा अची वेंदा, परेशान न। थर जो आहे, थर वारा थोरो सबुर खां कमु वठनि, ऐं काछे वारा बि सबुर खां कमु वठनि, त तकड़ घटि कनि। तव्हांजे बयाननि ऐं नोटिफिकेशन जारी थियण बावजूदु IBA आख़िर छो हार्ड एरिया जी मुकमल लिस्ट जारी नाहे कई? हिननि बयाननि ऐं नोटिफिकेशन ते आख़िर अमल केरु कराईंदो? GST ऐं PST जे जारी थियल अधूरी लिस्ट बाबति IBA वारनि जो चवणु आहे त सिंध हुकूमत हार्ड एरिया जी जेका लिस्ट खेनि ॾिनी आहे उन मुताबिक़ हुननि फ़हरिस्त जारी करे छॾी। वधीक कारी ॼाणे त क़याम ॼाणे, असांजो छा? IBA जे अहिड़े मौक़िफ़ खां पोइ तव्हांजा ॾिनल बयान ऐं जारी थियल नोटिफिकेशन हाथी जा ॾंद ॾेखारण वारा हिकिड़ा ऐं खाइण वारा ॿिया वारे चवणी जीअं भांइजनि पिया। छा तव्हांजे हुकुमनि ते अमल कराइण लाइ बि माण्हुनि खे रोड ते अचिणो पवंदो? हैदर सिंधी, HSTV न्यूज़, कराची। एक आखिरी इशू रह गया था। हमारे कुछ हार्ड एरियाज़ हैं, हमारे थर का डेजर्ट है, हमारा सांगड़ में डेजर्ट है, हमारे काछो का इलाका है, वहाँ स्कूल्स हैं, वहाँ भी बच्चों का हक है, लेकिन वहाँ पे अभी तक वो हम नहीं पूरे कर सके स्टूडेंट्स, और वो पास नहीं कर सक रहे। उनके लिए हमने 33% कर दिया। पहले 40 था, अब 33% कर दिया।